बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिमक जूं हेडलाइंस। जैकबाबाद पुलिस जी कार्रवाई, 40 किलो चर्स हथ, एक जवाबदार गिरफ्तार। तर्जुमान जैकबाबाद पुलिस शम्स बेग डहर मौजिब SSP जी हिदायतुनि ते जैकबाबाद CIA पुलिस ममल फाटक भरिसां कार्रवाई कंदे ट्रैक्टर जे गुझे खाननि मां 40 किलो चर्स हथ करे स्मगलर मोहम्मद करीम पठान खे गिरफ्तार करे ट्रैक्टर तहवील में वठी छॾियो आहे ऐं केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। चुल्ह में गुज़िरियल ॾींहुं झेड़े में क़तल थियल पीरसन जो केस पुलिस एहलकार समेत 3 ॼणनि ते दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं चुल्ह में नूनारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़े दौरान क़तल थी वियल पीरसन अब्दुल नबी जो क़तल केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ संदसि वारिसनि पारां मुसलसल 8 कलाकनि ताईं लाश रखी धरणो हणण जो SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ नोटिस वठंदे पुलिस एहलकार करीम बख्श, अब्दुल हई, अब्दुल खालिक नूनारी ख़िलाफ़ केस दाख़िल कराए छॾियो आहे। गड़ियासन वेझो चुल्ह मां चिण गुथण सबबि 2 पोरियतनि जा घर सड़ी विया। ॻोठ सरदार उमर दराज भंगर में पोरियत ॻोठाणनि अब्दुल वहाब ऐं अली नवाज़ जे घरनि खे चुल्ह मां चिण गुथण सबबि बाहि वकोड़े वई। इतला करण बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिं बाद ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणे वधीक नुक़सान खां बचाए वरितो। खैरपुर नाथन शाह में बदअमनी खिलाफ मुख्तलिफ तंजीमुनि जो प्रेस क्लब आॾो धरणो। सोशल फोरम जे सॾ ते वापारी इत्तेहाद, आल वापारी इत्तेहाद एसोसिएशन, अवामी पोरियत तहरीक BNT, अवामी तहरीक, पीपल्स पार्टी यूथ विंग ऐं यूथ राइट्स फोरम पारां एजाज सूमरो, सुहेल शेख, इमरान ज़ंगीजो, ईसा चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त खैरपुर नाथन शाह में 2 महीननि खां बदअमनी जो राज आहे। चोरियूं, फुरूं ऐं धाड़ा मामूल बणियल आहिनि, पर तंहिं बावजूद पुलिस ख़ामोश आहे। हुननि घुर कंदे चयो त SHO ऐं DSP खैरपुर नाथन शाह खे हटाए अमन अमान बहाल कयो वञे। ऐं बडाणी पुलिस जी घरनि ते चढ़ाई, ॻोठाणनि जो औरतनि ऐं ॿारनि समेत क़ुरान पाक खणी एहतजाज। ॻोठ सांवलो सोहंदड़ो में मियाणी एट बडाणी पुलिस चढ़ाई करे 4 ॼणनि खे गिरफ्तार करण सां गॾोगॾु घर में पयल अनाज, न्याणियुनि जो ॾाज ऐं ॿियो कीमती सामान खणी वई। पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ ॻोठाणनि, औरतनि ऐं ॿारनि समेत माई दादली ख़ातून, शहानी ख़ातून, फातिमा ख़ातून ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त पुलिस को कारण ॿुधाइण खां बग़ैर ग़ुलाम हुसैन सोहंदड़ो, हाफ़िज़ बिलावल सोहंदड़ो, शबीर अहमद सोहंदड़ो ऐं सदाम हुसैन सोहंदड़ो खे खंबे खणी वई आहे ऐं चढ़ाई दौरान असांजे घर में न्याणियुनि जे ॾाज समेत कीमती सामान बि खणी वई आहे। हुननि SSP कश्मीर खे नोटिस वठी इंसाफ़ ॾियारण जी अपील कई आहे। ही हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jakabnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।